अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिटवार बाबा मोलूम हजरत बीबी सैयदा फातिमा ज़ोहरा सलामुल्लाह अलैह जिन जी आमद बासादर मोहम्मद मुस्तफ़ा ऐं खतीजतुल कुबरा आलमीन लाइ रहमत जो मर्कज़ आहे, जिते तुलू थींदड़ सुबुह पाण सां गॾु हिकु अहिड़ी रोशनी आणे रहियो आहे, जेका रोशनी सिन्फ़ नाज़िक जे मुक़द्दर जी तारीकुनि खे हमेशा हमेशा जे लाइ मिटाए छॾियो अहिड़ो नूर आहे। जनाब सैयदा जो नूर काइनात जी ख़ल्क़त खां घणो अॻु नूर रिसालत सां गॾु ई ख़लक़ कयो वियो हो, अहिड़ो नूर आहे। उन जो ज़हूर 5 बयस 20 जमातुल सानी में थियो। उन जो ज़हूर 5 बयस 20 जमातुल सानी में थियो। सैयदा जो ज़हूर थियो त हिजरे खतीजा में अहिड़ो नूर आहे। आमद सैर खां अॻु ई टुलू सुबुह जो मंज़र चमकण लॻो। आमद सैर खां अॻु ई टुलूए सुबुह जो मंज़र चमकण लॻो। आफ़्ताब जे उभरण खां अॻु ई दरो दीवार मुनवर थी विया, अहिड़ो नूर आहे। मके जे फिज़ाउनि में हर तरफ़ नूर ई नूर पखिड़िजी वियो हवाउनि में आमद बहार जी नवीद लहराइण लॻी, अहिड़ो नूर आहे। फिज़ाउनि में अहिड़ी महक फैलिजी वई जंहिं सॼी काइनात खे मुअत्तर करे छॾियो, अहिड़ो नूर आहे। जन्नत मां आंदल पाक व पाकीज़ा लिबादनि में वेढ़ियो ऐं उन ई महिल मलाइकनि जूं सिफ़ूं, अहिड़ो नूर आहे। जनाब रसूलुल्लाह जे ख़िज़मत में मुबारकबाद जूं सौगातूं पेश करण लॻियूं, अहिड़ो नूर आहे। ऐं फिज़ा मुबारक सलामत जे मसरूर सदाउनि सां गूंजण लॻी, अहिड़ो नूर आहे। ए सभु निशानियूं ऐं आसार एतिरा वाज़िह हुआ जो उन्हनि खे खुलियल अखियुनि सां ॾिसी ऐं मुकमिल जोश सां हवासनि सां महसूस करे रहिया हुआ, अहिड़ो नूर आहे। किन उम्र रसीदा माण्हुनि जे ज़बानुनि मां बेख्तियार निकितो त ही त अहिड़ा ई आसार आहिनि अहिड़ो नूर आहे जेके मुहम्मद बिन अब्दुल्लाह जिन जे आमद ते ज़ाहिर थिया हुआ तजस्सुस उन्हनि जे ख़ुशबुनि ऐं रोशनियुनि में, अहिड़ो नूर आहे। रोशनी जे ताक़ में जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे दरवाज़े ते वठी आयो, अहिड़ो नूर आहे। जिते ईद जो समा हो ऐं कंहिं चयो त हज़रत मुहम्मद बिन अब्दुल्लाह जे घर नियाणीअ जी आमद थी आहे, अहिड़ो नूर आहे। अल्लाह जो हबीब पंहिंजे उन नियाणीअ खे हज में खणी पंहिंजूं मोहबतूं निछावर कंदे फरमाए रहियो हुयो, अहिड़ो नूर आहे। हिन जो नालो ख़ुदा बुज़ुर्ग बरतर जे हुकुम सां फातिमा रखियो वियो आहे। हिन जो नालो ख़ुदा
बुज़ुर्ग व बरतर जे हुकुम सां फ़ातिमा रखियो वियो आहे, जंहिंजी मानाई निजात ॾियारींदड़ आहे। अहिड़ो नूर आहे। जॾहिं बि जनाब ख़तीजा जिन सां गॾु इबादत लाइ बीहंदी हुई, जॾहिं बि जनाब ख़तीजा जिन सां इबादत लाइ बीहंदी हुई त नूर जी ताबिनाकी फ़ातिमा जो ताफ़ करणु लॻंदी हुई। अहिड़ो नूर आहे। उन नूर जे तजलनि सबबि जनाब फ़ातिमा सलाम अलैहि खे ज़हरा जो लक़ब मिलियो। उन नूर जे तजलनि सबबि जनाब फ़ातिमा सलाम अलैहि खे ज़हरा जो लक़ब मिलियो, जंहिंजी माना रोशनी आहे। अहिड़ो नूर आहे। हूअ ख़ुदा जे रज़ा में राज़ी रहण वारी हुई। हूअ ख़ुदा जे रज़ा में राज़ी रहण वारी हुई। उन करे राज़िया ऐं मर्ज़िया समुझण लॻी। अहिड़ो नूर आहे। इल्म ऐं फ़ज़ल जा आसार ज़ाहिर थिया त मुहदिया ऐं इल्म ऐं फ़ज़ल जा आसार ज़ाहिर थिया त मुहदसिया ऐं फसिया सरिजण लॻी। अहिड़ो नूर आहे। सिद्क़ व सफ़ा खे इकराम अता कयाई त सिद्दीक़ा, सिद्क़ व सफ़ा खे इकराम अता कयाई त सिद्दीक़ा लक़ब मिलुसि। अहिड़ो नूर आहे। हुज़ूर सरवर कौनैन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हुज़ूर सरवर कौनैन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ मरहलनि में कॾहिं अहिड़ो नूर आहे। कॾहिं ख़ातून जन्नत, कॾहिं ख़ैरुन्निसा, कॾहिं ख़ातून जन्नत, कॾहिं ख़ैरुन्निसा, कॾहिं अफ़ज़लुन्निसा ऐं कॾहिं सैयदुल आलमीन। अहिड़ो नूर आहे। कॾहिं वरी उम्मे अबीहा सॾे जनाबे फ़ातिमा सलाम अलैहि जिन, कॾहिं वरी उम्मे अबीहा सॾे जनाबे फ़ातिमा सलाम अलैहि जे क़द्र मंज़लत ऐं बुलंद दर्जात जो बार बार ऐलान कयो। अहिड़ो नूर आहे। सैयदा फ़ातिमा सलाम अलैहि दुनिया में आई त हिन पंहिंजे वालिद, सैयदा फ़ातिमा दुनिया में आई त हिन पंहिंजे वालिद मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रिसालत जो ताजदार ॾिठो। मां ख़तीजा ईरान के अहिड़ो नूर आहे। मां ख़तीजतुल कुबरा खे मिल्कियत अरब जहिड़े लक़ब जे, मां ख़तीजतुल कुबरा खे मिल्कियत अरब जहिड़े लक़ब जे हामिल अरब जे मुअज़्ज़ज़ तरीन ख़ातून जे सूरत में ॾिठो। अहिड़ो नूर आहे।